पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जितां बि लॻो त आइन खे ख़तरो आहे त उन जो मुक़ाबिलो कंदासीं। पीपल्स पार्टी सदाईं गैर आइनी अमल के खिलाफ़ रही आहे। हुन चयो त ज़िया ऐं मुश्तफ़ा दौर हिकु इम्तिहान हो। असांजे वोट जे हक़ ऐं अवाम जे खीसे ते धाड़ा हया विया। इस्लामाबाद में तकरीब के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जिन हालतुनि मां गुज़री रहिया आहियूं उन इम्तिहान में पास थी वियासीं त इहा वॾी कामयाबी हूंदी। हुन चयो त इमरान खान जे दौर में जेको नुक़सान थी रहियो हो उहो हाणे न पियो थिए। उन वक़्तु निज़ाम ऐं आइन ख़तरे में हुया। कंहिं बि गैर जमहूरी कदम ते ख़ामोश न विहंदासीं। सिंध जे इतलात वारे वज़ीर शजील मेमन चयो आहे त 17 फरवरी खां सखर ऐं हैदराबाद में पीपल्स बस सर्विस शुरू करे रहिया आहियूं, जेका दुनिया जी बहितरीन सर्विस आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शजील मेमन चयो आहे त अवाम खे रिलीफ ॾियण पीपी जी पहिरीं तरजीह आहे। वॾो वज़ीर अवाम खे रिलीफ ॾियण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी चेयरमैन जी ख़ासि हिदायतुनि ते अवाम खे रिलीफ ॾिनो पियो वञे, जॾहिं त वॾो वज़ीर रिलीफ जे मनसूबनि खे पाण मॉनिटरिंग करे रहियो आहे। सिंध में मनपसंद अघनि ते शयूं विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि। प्राइस कंट्रोल एक्ट में तरमीम करे अघ वधाईंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध चयो आहे त मुहांगियूं शयूं विकिरो कंदड़ खे 6 महीना क़ैद सां गॾु 5 लख रुपया ॾंढ लॻायो वेंदो। शयूं बि तहवील में वठी वेंदियूं। खानापुर ॻोठ पीर बश्क महर में पोरियत जा 2 पुट परसरार बीमारी में मुब्तला हुअण सबबि घुमण फिरण खां लाचार बणियल आहिनि। पोरियत इलाही बश्क महर जो चवणु आहे त 2 पुट मुख्तियार ऐं फरीद पुर इसरार बीमारी सबबि हलण फिरण खां लाचार बणिजी विया आहिनि। गरीब हुअण सबबि इलाज नथो कराए सघां। हुन सिंध हुकूमत ऐं सरहदी वारनि खे अपील कई आहे त ॿिन्ही पुटनि जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। रिक्शा में ऑल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन ज़िले हैदराबाद यूनिट औकाफ खाते एपका जे हंगामी इजलास थी गुज़रियो। इजलास जी सदारत एपका औकाफ खाते जे यूनिट सदर ऐं जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अली लाशारी कई। हंगामी इजलास में एपका ज़िले हैदराबाद जे सदर जावेद पीरज़ादो, एपका सिंध जे इतलात सेक्रेटरी निसार खोसो भी शिरकत कई। प्रियालो मेमन महल जे रवासी डीएसपी ठरी मीरवा नज़ीर अहमद सुमरो जो 25 साला नौजवान पुट हमादुल्ला सुमरो जिगर जी बीमारी सबब कराची जे अस्पताल में वफ़ात करे वियो। जंहिं बाद संदसि मैयत प्रियालो में घर आणण बाद शहर जनाज़े नमाज़ में अदा कई वई।